सांगड़ शहर में बरसाती पानी नेकाल थियण करे सांगड़ मुख़्तलिफ़ वार्ड के रहवासी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। सांगड़ वाया रोड ब्लॉक करे म्यूनसिपल कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते वार्ड 8 ऐं सांगड़ गुलशन कमाल कॉलोनी ख़ासकेली पाड़े जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि पारां म्यूनसिपल कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया जे ख़िलाफ़ ताहींदे चयो त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां असांजे इलाइक़े गुलशन कमाल कॉलोनी में गोॾे जिॾो बरसाती पाणी जमा थियल आहे। असीं बार बार म्यूनसिपल कमेटी जा चक्कर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर केरु ॿुधण वारो नाहे। हिननि जो त बरसाती पाणी जे करे मच्छरनि जो आज़ार ॿार बीमार थियण लॻा आहिनि। म्यूनसिपल कमेटी अमलो मनपसंद इलाइक़नि में पाणी कढण में मसरूफ़ आहे, पर असांजे इलाइक़े में को अचण लाइ तयारु नाहे। हिकु वापडा जी डिघी लोड शेडिंग ऐं ॿियो मच्छरनि जो आज़ार ज़िंदगी मफ़लूज करे छॾी आहे, पर इंतज़ामिया असांजो इलाइक़ो नज़र में नथी रखे। एहतजाज कंदड़नि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त फ़ौरी नोटिस वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।